मोहम्मद व आले मोहम्मद बुलंद तर सलावत। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। अली व औलाद अली बावाज़े बुलंद तर सलावत। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। बराए खुशनुदिए इमाम ज़माना बावाज़े बुलंद तर सलावत। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। हुसैनियत हुसैनियत यजीदियत यजीदियत बर मोहम्मद व आले मोहम्मद बुलंद तर सलावत। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। दुआए इमाम ज़माना। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्लाहुम्मा कुल्ले वलियका अल हुज्जत इब्न अल हसन सलवातुका अलैहि व अला अबाई फ़ी हाज़िहि स्साअ व फ़ी कुल्लि साअ वलिय्यन व हाफ़िज़न व क़ाइदन व नासिरन व दलीलन व ऐना हत्ता तुस्किनहु अर्ज़का तौआ व तुमत्तिअहु फ़ीहा तवीला बुलंद तर सलावत। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि नव्वरा कुलूबिल आरिफीन बिन नूरे मारिफतिही व असबत फुआदिल अनबियाइही व औलियाइही औलियाइही बिक़ससिल अनबियाइही व अमलिल ईमानिल मुस्लिमीन वल मुअमिनीन बिविलायति अमीरुल मुअमिनीन बुलंद तर सलावत। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। व अला अहले बैतिहि तय्यबीन अत्ताहिरीन अल मअसूमीन अल मज़लूमीन व लानतुल्लाहि अला आदाइहिम अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल रसूल खुदा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इन्नल हुसैन मिस्बाउल हुदा व सफ़ीनतुन निजात बुलंद तर सलावत। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद। सभ खां पहिरियां त मुंहिंजो तमामु तर हमद ऐं सना उन रब इज़त जे लाइ त जेको ख़ालिक़ अकबर आहे, जेको मालिक काइनात आहे। तमामु हमद उन करीम रब जे लाइ त जेको ग़फ़ार ज़ुनूब आहे ऐं सत्तारुल उयूब आहे। उहो रब इज़त जेको छा आहे करीम आहे। हाणे करीम जी माना छा आहे? काइनात जो मुश्किल कुशा अली इब्न अबी तालिब फ़रमाइनि था, उन जे ज़ेरे फ़रमान करीम हुजण खे बयानु कयां। मौला फ़रमाइनि था करीम कंहिंखे चइबो आहे? चवनि था करीम उन ज़ात खे चइबो आहे त जेको बग़ैर घुरे अता करे। मौला चवनि था त करीम उन ज़ात खे चइबो आहे जंहिंखे सॾु कयो वञे त उहो फ़ौरन लब्बैक चए। करीम उन ज़ात खे चइबो आहे त जंहिंजी अताअत कई वञे त जज़ा अता करे ऐं जंहिंजी मुख़ालिफ़त कई वञे त सर्फ़ नज़र करे। मौला फ़रमाइनि था त करीम उन ज़ात खे चइबो आहे जंहिंसां उमीदूं हयूं वञनि त कॾहिं उमीदनि खे टोड़े न बल्कि उन जी किफ़ायत करे। मौला चवनि था त करीम उन ज़ात खे चइबो आहे त जंहिंखे छॾे करे हलियो वञ पर हू तव्हांखे न छॾे। कीअं छॾे करे हलिया वेंदा आहियूं? तव्हां ई ॾिसो, खोड़ दुनिया में अहिड़ा बंदा हूंदा आहिनि जेको परवरदिगार आलम जी सालनि ताईं इबादत नथा कनि, कॾहिं सजदो नथा कनि, पर परवरदिगार आलम कॾहिं उनखे छॾे नथो छॾे न। ईअं थियो आहे खोड़ सालनि खां बाद में पंहिंजे रब जी बारगाह में वेंदा आहियूं, पर ईअं न आहे थियो कॾहिं परवरदिगार आलम असांखे बुखियो सुम्हारियो हुजे, कॾहिं उञा सुता हुजूं, का अहिड़ी परेशानी हुजे जेका ख़ुदा हल करे पर हल करणु चाहींदो हुजे तॾहिं बि हल न करे। ईअं थियो ई न आहे कॾहिं। चवंदी हलां करीम जॾहिं रब पंहिंजे करीम हुजण खे साबित कंदो आहे न, अजीब अंदाज़ में अलॻि अंदाज़ में करीम हुजण खे साबित कयो अथई। कीअं साबित कयो अथई? असांजे दिलनि में असांजे अंदर में अहल बैत जी मोहबत खे शामिलु कयो अथई। अहिड़ी मोहबत असांजे अंदर में महव कई अथई, अहिड़ी मोहबत असांजे अंदर में शामिलु कई अथई जीअं शामिलु करण जो हक़ हूंदो आहे। कीअं शामिलु कई अथई? अॼु फ़र्श अज़ा ते वेठा आहियूं, कंहिंजो फ़र्श अज़ाब आहे हुसैन इब्न अली जो। कंहिंजी बुनियाद ते वेठा आहियूं, मोहबत जी बुनियाद ते वेठा आहियूं जेका असांजी अहल बैत सां हुआ।
जेका असांजी हुसैन मौला सां हुआ। फर्शिया जा कंहिंसां मनसूबा? हुसैन इब्न अली सां मनसूबा। छाजी बुनियाद ते वेठा आहियूं? उन जी बुनियाद ते वेठा आहियूं, मुहबत जी बुनियाद ते। चवनि था इन हुसैन इब्न अली जी अज़मतूं केतिरियूं आहिनि, जंहिंजी असां फर्शिया जा ते वेठा आहियूं। एतिरी बुलंद अज़मतुनि वारो, एतिरे शान वारो, चवनि था करबला जे वाक़े जे करे हुसैन इब्न अली खे ख़ुदावंद आलम एतिरियूं ख़साइस अता कया आहिनि, एतिरियूं ख़ुसूसियतूं अता कयूं आहिनि। न कंहिं नबीअ खे अता कयूं अथई, न कंहिं नबी ज़ादे खे अता कयूं अथई, न कंहिं वलीअ खे अता कयूं अथई, न कंहिं वली ज़ादे खे अता कयूं अथई, न कंहिं ओसिया खे अता कयूं अथई। करबला जे वाक़े जे करे ख़ुदावंद आलम एतिरियूं ख़साइस हुसैन कईंदा आहिनि। अहिड़ी शख़्सियत हुसैन इब्न अली जी आहे जंहिंखे हर नबी सलाम करे उनखे हुसैन चइबो आहे। हमेशह अक्सर ईअं थींदो आहे, नवासो नाने खे सलाम कंदो आहे, पर जिथे नवासो, जिथे नानो सैयद अनबिया हुजे, सैयदुल मुरसलीन हुजे, ख़ातिमुन नबीयुन हुजे, वमा अरसलनाके इल्ला रहमतल लिल आलमीन जो मिस्ताक हुजे, उहो नानो जंहिं नवासे खे सलाम करे उनखे हुसैन इब्न अली चइबो आहे। वो हुसैन इब्न अली एतिरी अज़मतुनि वारो जो मां ज़हरा अथसि, करबला में अची करे जन्नतुल बकी छॾे करे, उलमा जा लफ़्ज़ आहिनि, जन्नतुल बकी छॾे करे जनाब ज़हरा करबला में अची करे हुसैन जी ज़ियारत कंदियूं आहिनि, हुसैन खे सलाम कंदियूं आहिनि। एतिरी अज़मतुनि वारो आहे उहो हुसैन इब्न अली, त जंहिंखां काइनात जो मुश्किल कुशा, अमीरुल मोमिनीन, नहजुल बलागा जो ख़ालिक, जंहिंजे कलाम जे बारे में ईअं चयो वेंदो आहे त हिन जो कलाम अल्लाह जे कलाम खां घटि ऐं मख़लूक जे कलाम खां बुलंद आहे। जंहिंखे अमीर कलाम चयो थो वञे, उहो जंहिंखे अमीर कलाम थो चयो वञे, उहो था पुछनि शहनशाह करबला खां सवाल था कनि। सवाल को आम नथा कनि, सवाल बि अज़ीम सवाल आहे, छो त हुसैन जी शख़्सियत अहिड़ी आहे। सवाल आहे त ए हुसैन अंत अफ़ज़ल अन मिन्नी, छा पुट तूं मूंखां वधीक अफ़ज़ल आहीं? सवाल करण वारो केरु आहे? छा चयमि? मुश्किल कुशा। मुश्किल कुशाए कोन्हनि, अली इब्न अबी तालिब आहे। जवाबु ॾियण वारो शहनशाह करबला हुआ। ऐं चवनि था तारीख़ जा जुमिला आहिनि, जेको जवाबु हुसैन इब्न अली ॾिनो आहे, न अहिड़ो जवाबु करबला खां वठी हींअर ताईं केरु नथो ॾेई सघे। सलवात पढ़ंदा मोहम्मद वाले मोहम्मद। अगरि चवनि, सवाल छा हो? अंत अफ़ज़ल मिन्नी, छा तव्हां मूंखां अफ़ज़ल आहियो? जवाबु कयो था जिन शहनशाह करबला। अगरि चवनि त बाबा मां तव्हां खां अफ़ज़ल आहियां, अगरि चवनि त मां तव्हां खां अफ़ज़ल आहियां, सही न आहे। छो त रसूल ख़ुदा जी हदीस आहे, अल हसनो वल हुसैन शबाबे सईद शबाबे जन्ना व अबू ख़ैरु मिन्हा। हसन ऐं हुसैन जन्नत जे जवाननि जा सरदार आहिनि ऐं उनजो बाबो उन्हनि खां वधीक अफ़ज़ल आहे। ऐं अगरि चवनि त बाबा तव्हां अफ़ज़ल आहियो, जुमिलो अधूरो रहिजी वेंदो, जुमिलो अधूरो रहिजी वेंदो। त चवनि था बाबा अंत अफ़ज़ल मिन्नी वा ना अफ़क़रु मिनक, बाबा मां तव्हां मूंखां अफ़ज़ल आहियो, पर मां तव्हां खां फ़ख़्र में बुलंद आहियां। छा थो चए हुसैन इब्न अली? चएसि थो बाबा हाती अबाक अबी, जहिड़ो मुंहिंजो बाबो आहे छा तव्हांजो अहिड़ो बाबो आहे? हाती उम्मत उम्मी, छा जहिड़ी मुंहिंजी माउ आहे छा तव्हांजी अहिड़ी माउ ज़हरा आहे? हाती अखा अखी, छा जहिड़ो मुंहिंजो भाउ हसन आहे तव्हांजो अहिड़ो भाउ हसन आहे? इते मौला हुसैन इहे जुमिला चई करे ख़ामोश था थी वञनि। इते कुझु लम्हे लाइ ईअं पियो लॻे त मुश्किल कुशाए काइनात मुश्किल में अची विया आहिनि, पर चवंदी हलां उहो मुश्किल कुशा कहिड़ो जेको पाण मुश्किल में अची वञे। त इते मौला केॾा प्यारा जुमिला था चवनि, हुसैन खे सीने सां लॻाए था चवनि त हुसैन हाती वलदक वलदील हुसैन, ए पुट हुसैन जहिड़ो हुसैन मुंहिंजो बचिड़ो आहे अहिड़ो हुसैन बचिड़ो आणे ॾेखार। एतिरी अज़मतुनि वारो हुसैन।
छो न चए काइनात जो मुश्किल कुशा शहनशाह करबला खे त जहिड़ो हुसैन मुंहिंजो आहे अहिड़ो हुसैन आणे ॾेखार। छो त रसूल ख़ुदा जो फरमान आहे हुसैन मिनी वा ना मिनल हुसैन। तव्हां सभिनि खे ॻाल्हि सम्झ में आई हूंदी पर हुसैन मूं मां हुआ ऐं मां हुसैन मां। सभिनि खे इहा ॻाल्हि सम्झ में आई त हुसैन मूं मां हुआ, छो त नवासो नाने मां थिए ॻाल्हि सम्झ में अचे थी। नवासो अगरि नाने मां थिए त ॻाल्हि सम्झ में अचे थी, छो त माउ जी नस्ल मां हुआ, हुनजी धीउ जी नस्ल मां हुआ न। अगरि नानो नवासे मां थिए इहा ॻाल्हि कुझु सम्झ में नथी अचे जे कीअं हुसैन नवासो रसूल ख़ुदा कीअं पंहिंजे नवासे मां। चवनि था करबला खां रसूल ख़ुदा जी रिसालत खां वठी करबला जे वाक़े ताईं, रसूल ख़ुदा जी रिसालत खां वठी करबला ताईं हुसैन नाने मज़ा मां हो, पर करबला जे वाक़े खां बाद क़यामत ताईं करबला जो वाक़ियो अहिड़ो हो जो नानो हुसैन मां थो बणिजी वञे। सलवात मना मोहम्मद वाले मोहम्मद। हुसैन जी अज़मतूं आम अज़मतूं न आहिनि, एतिरी बुलंद मक़ाम वारो, एतिरी बुलंद अज़मतुनि वारो रसूल ख़ुदा सैयद अनबिया ख़ातमुल अनबिया जेके हुजनि उहो नबी चवे, उहो नबी मिंबरनि ते वेही करे ख़ुतबा रोके रोके करे हुसैन जो हथ में थामे करे चए त ही हुसैन आहे, हिन खे सुञाणो, हिन जी फ़ज़ीलत खे सुञाणो। कशफुल यकीन में अल्लामा हिली फरमाइनि था त रसूल ख़ुदा छा कंदा हुआ, मेंबर ते वेठा हूंदा हुआ, ख़ुतबे खे रोके करे हुसैन जो हथ में थामे करे चवंदा हुआ हाज़ल हुसैन सारिफ़ुहु व फ़ज़लुहु, हिया हुसैन, हिन खे सुञाणो, हिन जी फ़ज़ीलत खे सुञाणो। एतिरे क़दुरु चवनि था रसूल ख़ुदा अञा अजीब ऐं प्यारा जुमिला चया आहिनि। केतिरा प्यारा जुमिला चया आहिनि, व हुव फिल जन्ना व अबूहु फिल जन्ना व उम्मुहु फिल जन्ना व अख़ूहु फिल जन्ना व जद्दहु फिल जन्ना व जद्दतहु फिल जन्ना व उम्मुहु फिल जन्ना व उम्मतुहु फिल जन्ना व मुहिब्बु फिल जन्ना व मुहिब्बु फिल जन्ना। छा था फरमाइनि त हुसैन पाण जन्नत में आहे, हुसैन जो बाबो जन्नत में आहे, हुसैन जी माउ जन्नत में आहे, हुसैन जो भाउ जन्नत में आहे, हुसैन जो ॾाॾो हुसैन जी ॾाॾी जन्नत में आहे, हुसैन जो नानो जन्नत में आहे, हुसैन जी नानी जन्नत में आहे, हुसैन जो चाचो जन्नत में आहे, हुसैन जी चाची जन्नत में आहे, हुसैन सां मोहबत करण वारो जन्नत में आहे, मुहिब्बु फिल जन्ना, चए थो हुसैन सां मोहबत करण वारे सां जेको मोहबत थो करे उहो बि जन्नत में आहे। एतिरी अज़मतनि वारो हुसैन में आहे, एतिरो बुलंद मक़ाम। पर रवायतुनि जा लफ़्ज़ आहिनि जॾहिं करबला में मौला हुसैन हिन दीन जे बका जे ख़ातिर 72-71 लाशा ॾिना, सिर्फ़ु दीन जी बका जे ख़ातिर। एतिरा लाशा चवनि था हिन 71 लाशनि में कुझु ज़ईफ़ हुया, कुझु जवान हुया, कुझु नंढड़ा ॿार हुया, पर हुसैन ते हिकु लाशो अहिड़ो आयो, हुसैन हिकु लाशो अहिड़ो आहे हुसैन वटि जंहिंजो वज़न घटि आहे, जंहिंजी उमिरि नंढी आहे। असां मज़लूम में करबला अलाह ॼाणे ग़रीब हुसैन खां उहो लाशो छो नथो खॼो वञे। हुसैन ते कुझु वक़्तु आयो अहिड़ो, हुसैन जॾहिं पंहिंजे भाउ जवान जो लाशो खयो न त उहो हिकु हुसैन वेण कयो त भाउ बास हाय मुंहिंजी कमर टुटी पई, पर जॾहिं महिल अकबर जो लाशो खयो हुई त इहो वेण कयो हुई त अली अकबर हाणे मुंहिंजी नज़र नथी अचे, हाणे मूंखे नज़र नथी पए, हाणे मुंहिंजी बीनाई हली वई। पर अलाह ॼाणे सम्झ में अचे थो जवान जो लाशो हुजे ऐं पुट अली अकबर जहिड़ो हुजे त लाशो खणणु ॾुखियो थो लॻे, पर चवां करबला में जेको 6 महीननि जो असगर आहे ऐं वज़न घटि अथसि, हुसैन खां इहो लाशो छो नथो खॼे। करबला जी हर कुर्बानी अज़ीम हुई, करबला जी हर कुर्बानी बेमिसाल हुई, पर ही कुर्बानी जेका 6 महीननि जी आहे एतिरी बेमिसाल आहे, एतिरी बेनज़ीर आहे जो दीन इस्लाम हिन लहू जे करे ज़िंदा हुआ। एतिरी कुर्बानी 6 महीननि जो असगर आहे, पर जेॾी महिल एतिरी ॿार खे सम्झ
त जेॾीमहिल करबला में आशूर वारे ॾींहुं हुसैन हिकु सदा बुलंद कई आहे त आहे कोई मूं ग़रीब जी नुसरत करण वारो त करबला में इहो मासूम झूले में सुतल आहे पर छांव ते वेठो आहे पर उनखे सुकून नथो अचे छो त सदा अहिड़ी ॿुधी अथई न पंहिंजे बाबे जी चयो वियो त जेॾीमहिल आका मौला हुसैन आया इन बचे खे पंहिंजे हथनि ते खयो अथनि करबला जे मैदान में वठी विया आहिनि ऐं उस ते वठी विया आहिनि त तल रेत आहे एतिरी गरम उस आहे अली असगर खे तॾहिं सुकून थो अचे करबला जे मैदान में विया आहिनि न त उहो हिकु जुमिलो मौला जो सवाल केरु आहे करीम बिन करीम सवाल थो करे सवाल छा थो करे त असगर उञायल आहे असगर प्यासो आहे असगर खे पाणी ॾिनो वञे अज़ादारे मज़लूम में करबला चयो वियो जेॾीमहिल इहा मौला सदा बुलंद कई उस जी वजह सां असगर जे मथां अबा विधल आहे जीअं फ़ौज अशकिया ॾिसे थी छा थी चवे लॻे थो हुसैन थकिजी पियो आहे लॻे थो हुसैन हाणे सुलह करणो आहे अज़ादारे मज़लूम में करबला चवनि था हुसैन सुलह लाइ क़ुर खणी आयो आहे चवंदी अला हुसैन क़ुर न पर नातिक़ क़ुर खणी आयो आहे त हिते हुरमला खे हुकुम थो ॾिए शिमर त शिमर चए थो ए हुरमला तीर हला मता हुसैन हारल जंग खटी वञे अज़ादारे मज़लूम में करबला तीर जो हुकुम थियो आहे शिमर हुरमला तीर थो कढे ऐं तीर उहो थो कढे जेको जानवरनि खे लॻायो वेंदो आहे रवायतुनि जा लफ़्ज़ आहिनि अगरि कंहिं जानवर खे इहो तीर लॻे न उहो जानवर किरी पवे ऐं अगरि कंहिं जवान खे लॻे त उहो जवान तड़पी रहे पर ही 4 महीननि जो असगर आहे 3 मुंहीं तीर हुआ ऐं खेमे खां मां ॾिसंदी रही आहे ऐं जेॾीमहिल ॾिसे थी त खेमे खां तीर ॾिसे थी त हुरमला तीर वधाएसि थो चए थी हुरमला तीर न वधाइजा मुंहिंजो अञा प्यासो मुंहिंजो अञा ॿोलियूं थो सिखे ए हुरमला बचन वारो नहीं मुझे गुलाब जो गुलवा अजीब गुरबत आहे हुसैन इब्न अली जी एतिरी गुरबत जॾहिं केरु कंहिंजो शहीद थींदो आहे कॾहिं जॾहिं कंहिंजो बचो शहीद थींदो आहे पुटु शहीद थींदो आहे या क़तल कयो वेंदो आहे या मारियो वेंदो आहे त ईअं ई चवंदा आहियूं हिनखे साॻियां न आणियो पर अजीब गुरबत आहे हुसैन इब्न अली जी एतिरी गुरबत आहे जो हुसैन इब्न अली न हुसैन नंढे मासूम खे दफ़नाए पाण थो ऐं रुबाब ॾिसंदी थी रहे त हुसैन कीअं थो दफ़नाए ओ जेॾीमहिल आख़िरी मिटी हुसैन जे इन लाल ते आई आहे त चए थी है मुंहिंजे गुलाब जो गुल करबला में हर शहीद हिकु मर्तबा शहीद थियो आहे पर करबला जो इहो नंढड़ो ॿारु जेको 2 मर्तबा शहीद थिए थो अज़ादारे मज़लूम में करबला इहो हुकुम ॾिनो वियो आहे त लाशनि खे गॾु कयो वञे जॾहिं सभु लाश गॾु थिया आहिनि ओ हिकु लाश नाहे मिलियो त इहो चयो वियो हुकुम ॾिनो वियो आहे त ज़मीन में नेज़ा हया वञनि ऐं लाश खे कढियो वञे जॾहिं ज़मीन में नेज़ा लॻाया विया अज़ादारे मज़लूम में करबला जीअं ज़ालिम ज़मीन में नेज़ो हयो आहे कुझु महसूसु कयो अथई हिते का शइ आहे अञा ज़ोर सां हयो अथई जीअं ज़ोर सां मथे करे थो त करबला जो 4 महीननि जो असगर जो लाश आयो आहे एतिरो गुरबत उम्मे रुबाब पंहिंजे बचे जी ॿियो दफ़ो क़त्ल थींदे थी ॾिसे मासूम जो लाश आहे पर जंहिं सर तन खां जुदा करे नेज़े ते बुलंद कयो वियो आहे रुबाब ॾिसंदी रही आहे अला लानतुल्लाहि अला क़ौमिल काज़िबीन।